कोटड़ी खां हेठि सिंधु दरिया में 2.5 लाख क्यूसेक्स पाणी जो गुज़र जारी आहे। दरिया जो पाणी कचे ॾांहुं वधण सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पाइण लॻो। ठठे वेझो मशहूर बुज़ुर्ग सखी जमील शाह ॾातार जी दरिया किनारे क़ाइम चिलेगाह खे सिंधु दरिया जो पाणी पाइण लॻो। दरिया जो पाणी खाद करण सबबि चिलेगाह जे आस्थाने समेत भरपासे जे तारीख़ी आसारनि खे नुक़सान रसण जो ख़दशो आहे। इलाइक़े जी आबादी पिणु मुतासिर थियण जो इम्कान आहे। बुज़ुर्ग हस्ती सखी जमील शाह ॾातार जे चिलेगाह वटि क़ाइम मदरसे, स्कूल ऐं इस्पताल नुक़सान रसण जो ख़तरो पैदा थी वियो आहे। बुज़ुर्ग हस्ती जे चिलेगाह ते ताजमहल जे तर्ज ते करोड़े रुपयनि जी लाॻत सां तामीर करायल गुंबज़ पिणु मुतासिर थियण जो ख़दशो आहिनि। सिंधु दरिया जो वकिरो खाद करण सबबि 2 फुटनि जो बाक़ी फ़ासिलो रहिजी वियो आहे। 103 मोरी वेझो सिंधु दरिया जे किनारे ते क़ाइम चिलेगाह जे इंतज़ाम संभालींदड़ मक़ामी इंतिज़ामिया सिंधु दरिया जे इम्कानी वहिकरनि खे मद्देनज़र रखंदे स्कूल, मदरसो ऐं इस्पताल बंदि करण ते गौर शुरू करे छॾियो आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा कोटड़ीअ खां हेठि सिंधु दरिया में 2.5 लाख क्यूसेक्स पाणी जो गुज़र जारी आहे। सखी जमील शाह ॾातार जे चिलेगाह खे नुक़सान पहुचण जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे।